नाज़रीन, हर साल जियां हिन साल भी हिंदू बिरादरी के रूहानी पेशवा रामदेव रामापीर जो मेलो झंडो मरी भरसा ओस्मान शाह हुड़ी में मल्हायो पियो वञे। पांधीड़नि जे लाइ खाधे पीते ऐं आराम जो भी बंदोबस्त कयो वियो। रिपोर्ट कर रहा है रज़ा अली मिर्जत। हर साल जियां हिन साल भी हिंदू बिरादरी के रूहानी पेशवा रामदेव उर्फ रामापीर जो मेलो टंडो लायार में वही अक़ीदत ऐं एहतराम से मल्हायो पियो वञे। झंडो मरी लॻ उस्मान शाह हुड़ी में सिंध के मुख़्तलिफ़ ज़िलनि का पैदल सफ़र करे ईंदड़ पांधीड़नि लाइ खाधे पीते ऐं आराम लाइ कैंप क़ाइमु कई वई। उन मौके ते अॻवाननि आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त रामापीर जो हिन में पांधीड़ा अचनि पिया, परे परे जा सभिनि जो असीं हिते राशन पानी जो झलो कंदा आहियूं। वो हिनखे 20 साल थी विया आहिनि जेको कमु हले पियो। हिते तक़रीबन 1995 खां वठी ही कैंप लगाई वञे थी। ॿिया बि दोस्त आहिनि जेके हुननि सां गॾिजी ही कैंप लॻाईंदा आहियूं ऐं तक़रीबन तमामु सुठे हिसाब सां जेके पांधीड़ा ईंदा आहिनि हुननि जी शेवा जेको थी सघे थी उहो कंदा आहियूं। ऐं पर हिन साल अफ़सोस सां चवणो पए थो त मेडिकल वारनि ऑपरेट कोन कयो आहे, जेको सो मेडिकल कैंप हिन साल न मिली सघी आहे। पोइ उन जी वजह छा आहे उहो त DHO पंहिंजो डिस्ट्रिक्ट टंडो लायर खां ई ख़बर पवंदी छा मसलो आहे छा कोन्हे। बहरहाल हिन साल जेको सो मेडिकल प्रॉब्लम थोरो घणो आयो आहे। माना मेडिकल हिते मिलंदी आहे, हर शइ मिलंदी आहे, माना मेडिकल जे तरफ़ां जेको हूंदो आहे। बाक़ी उहो राति या हिन साल न मिलण जे करे कुझु वाक़िया पेश आया त कई मरीज़ हिते अची रसिया त उनखे ना मेडिकल मिली ना कुझु शइ मिली। उनखे हूंदे बि असां पंहिंजी मदद पाण हर शइ करे उन्हनि खे माना तहफ़ुज़ ॾिनोसीं। हर साल कैंप हिते लॻाईंदा आहियूं। मेडिकल वठी असांखे मिलंदी आहे, DHO साहिबु असांखे ॾींदो आहे ऐं हर साल तक़रीबन 20 साल थिया आहिनि। 20 साल में कॾहिं असांखे का शिकायत हेल्थ वारनि जी का बि कोन आई आहे। हेल्थ साल राति असां DHO ॾे वियासीं, लक्ष्मण दास ॾे टंडोला डिस्ट्रिक्ट जो DHO आहे, उन ॾे वियासीं, उन सां मिलियासीं। उन असांखे को बि रिस्पॉन्स कल्ह कोन ॾिनो। जी नाज़रीन, अॻवान जा तव्हां वीचार ॿुधा। कैमरामैन नासिर अब्बास मिर्ज़त सां गॾु रज़ा अली मिर्जत, आवाज़ टीवी झंडो मरी।